दादू मां रिपोर्ट करे रबाई सखी सदाचरण दादू में रिटायर्ड मुलाज़िमनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज हक़नि जी बहाली जो मुतालबो दादू में रिटायर्ड पेंशनर्स सिंध पेंशनर्स अलायंस जे सर ते प्रेस क्लब दादू जे आॾो एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन गुलशेट सोलंकी अबू बकर ख़ासकेली खलील आरिफ सुमरो अब्दुल कादिर पंवर पीर मिठल मुश्ताक कोपांग अकबर सोलंकी ॿियनि चयो त गुज़िरियल 3 सालनि खां रिटायर्ड पेंशनर खे पंहिंजा जाइज़ हक़ न आहिनि मिलिया। हुन चयो त ग्रुप इंश्योरेंस बैनुल फंड सिहत कार्ड ऐं पेंशन में बराबरि इज़ाफ़ो न करण सबबि महांगाई जे हिन दौर में रिटायर्ड मुलाज़िम सख़्त माली तकलीफ़ुनि खे मुड़े रहिया आहिनि। अॻवाननि जो वधीक चवणु हो त केतिरनि ई पेंशनर्स जा फाइल सेक्रेटरीट में डिघे अरिसे खां अल्तवा जो शिकार आहिनि पर बार बार दरख़्वास्तूं यादि ॾियण बावजूदि को बि अमली क़दम न खंयो वियो आहे। हुन चयो त इलाज दवाउनि ऐं रोज़मर्रा जे ख़र्चनि लाइ बि पैसा पूरा नथा पवनि। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर पेंशन में ऐं ॿियनि मुराहतुनि में हिकु जहिड़ो इज़ाफ़ो कयो वञे। ग्रुप इंश्योरेंस मैनुअल जा अल्तवा वारा केस जल्द हल कया वञनि, सिहत कार्ड फाल बणाए वञे ऐं सेक्रेटरीट में पियल फाइलनि खे जल्द उकलाए वञे। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं सदन मुतालबा तस्लीम न कया वेंदा एहतजाज दायरो वधायो वेंदो।